अफ़सोसनाक ख़बर अवां ताईं पहुचाईंदासीं। छटो खां जिते गुजो लॻ रोड हादसो पेश आयो आहे, जंहिंजे नतीजे में 20 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। छटो खां अफ़सोसनाक ख़बर अवां ताईं पहुचाए पिया। गुजो लॻ टायर बस थियण सबबि सुज़ुकी पिकअप पलटी थी आहे। 30 मुसाफ़िर सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे इस्पताल बि मुंतक़िल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां ताईं पहुचाए पिया। छटो खां जिते गुजो लॻ टायर बस थियण सबबि सुज़ुकी पिकअप पलटी थी आहे। 30 मुसाफ़िर सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। हादसे में ज़ख़्मी थियल समूरनि माण्हुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां ताईं पहुचायूं पिया। छटो खां जिते गुजो लॻ टायर बस थियण सबबि सुज़ुकी पिकअप पलटी थी आहे, जंहिंजे नतीजे में 30 मुसाफ़िर सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, जिन जो इलाज बि हलंदड़ आहे। छटो खां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। गुजो लॻ टायर बस थियण सबबि सुज़ुकी पिकअप पलटी थी आहे। 30 मुसाफ़िर सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में औरतूं ऐं ॿार बि शामिल आहिनि, जिन खे छटो इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां ताईं पहुचायूं पिया। छटो खां जिते गुजो लॻ टायर बस थियण सबबि सुज़ुकी पिकअप पलटी थी आहे, जंहिंजे नतीजे में 30 मुसाफ़िर सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में मुबारक, मरियम, नज़ीर, शमशीर, ज़ीनत, रज़िया, नवीन ऐं ॿिया शामिल आहिनि। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे छटो खां KTN न्यूज़ जो रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब, छा तफ़सील आहिनि? हीउ जेको हादसो पेश आयो आहे? जी रोशनी, छटे वेझो गुजो वटि हिकु सुज़ुकी जेका आहे टायर बस थियण सबबि कटी थी पई आहे, जंहिंजे नतीजे में उनमें सुवार मासूम ॿारनि, औरतनि समेत 30 जेके ज़ाइरीन आहिनि उहे ज़ख़्मी थी पिया आहिनि। ख़ासकली बिरादरी जा जेके ज़ाइरीन आहिनि, ॿुधायो वञे थो त उहे जेके मीरपुर सासर जे लेट वारे इलाइक़े सां उन्हनि जो तालुक आहे, जेके झूशाई जे भरिसां हिकु दरगाह खां हाज़िरी भरे वापसि पंहिंजे ॻोठ शहर वञी रहिया हुआ। लेट त गुजो भरिसां नेशनल हाईवे ते तेज़ रफ़्तारी सां सुज़ुकी टायर बस थी पई, जंहिंजे करे सुज़ुकी कल्टी थी पई आहे। उनजे नतीजे में मुबारक, मरियम, नज़ीर, शमशेर, ज़ीनत, रज़िया, नवीद, सावण समेत जेके आहिनि 30 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन में वॾो अंग जेको आहे औरतुनि ऐं ॿारनि जो आहे, जिन खे सिविल अस्पताल छटो पहुचायो वियो आहे। उते हुनखे तिबी इमदाद ॾिनी पई वञे, जिते 3 ॿारनि जी हालत गंभीर जोगी ॿुधाई पई वञे। उन्हनि खे कराची रेफर करण लाइ डॉक्टरनि जे वारसनि खे चई छॾियो आहे। अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे, जंहिंमें ज़ाइरीन जेके आहिनि झूशाई जे भरिसां दरगाह जी हाज़िरी भरे वापसि जेके साकरो लेट तरफ़ वञी रहिया हुआ, त छटो क़ौमी शाहरा ते गुजो भरिसां सुज़ुकी टायर बस थियण सां कटी थी पई, जंहिंजे नतीजे में औरतनि, ॿारनि समेत। ठीकु आहे, वॾी महिरबानी। नाज़िन, छटो खां महबूब बिरोही असांखे हादसे जे हवाले सां तफ़सील ॾिना आहे। ॿी अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कंदासीं।